सलात पढ़ता सीनो वने पर आजान खाब पढ़ल था मोमिन अदम नाज़ुकन ले अज़ाब है सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैहि तमाम असां के मशहूर नातिन तमाम सुठो सुठो बुधाइंदा होया। हिकड़ी नात आहे जेका साईं जन पढ़ंदा होया उन जा ब मिसरा उहे साईं पढ़ंदा होया पर मूं उहा मुकमिल नात याद जेको आहे सो हासिल हथ कई आहे गिनती चवे अॼु उहा तव्हांखे ॿुधायां ऐं उहा साईं पढ़ंदा त साईं जन जी अखियुनि मां नार वहंदा सोहणो सरवर याद सब जो बे आधियत जो मुखे सोहणो सरवर याद टी वई हो तो हर हर याद नो मिसरो के तू मल सुठी सपने सोहणो सरवर याद पियो टी वई हो तो हर हर याद पियो सिंध में सिक्का वाहिद खुराए जे शलारा सिंध में सिकंदे वाहिद खुराए जे शलारा पारे पिरीअ जे बांपरा मुखे नूर अनवर याद पियो
सोहरो सरवर याद पियो जिए मिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क उठमा था जोश जेरा था जब सिंध में सिकायल की रह सिंध में सिकायल की रह देख मोहर याद पियो जिए मिटी वई हो तो हर हर याद पियो ज़ईफ़ ज़ैल खे सॾे बोलो अछो पहुंचो गॾे ज़ईफ़ ज़ैल खे सॾे बोलो अछो पहुंचो गॾे छोरो न ॾियो तंहिंखे छॾे अल्लाह छोरो न ॾियो तंहिंखे छॾे जेके हो तो हर हर याद पियो जी फिटी वई हो तो हर हर याद पियो अॼु बि आधी रात जो मूंखे सोहरो सरवर याद पियो जी फिटी वई हो